अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां है नजमा काविश। जीअं तव्हांखे ख़बर आहे, मां कोशिशि कंदी आहियां त सुठे खां सुठो व्लॉग्स ठाहियां तव्हांजे लाइ। ऐं मुंहिंजो जेको व्लॉग्स ठाहिण जो मतिलबु इहो हूंदो आहे त जिते बि असां वञूं था या जेको बि असां इंजॉय कयूं था या जेके असां शयूं कयूं था, उहे माना असांजा जेके परस्तार आहिनि, असांजा दोस्त आहिनि, असां जूं भाइरूं आहिनि, भेनरूं आहिनि, ऐं उहे एॾो हुन सां दिलचस्पी सां शयूं ॾिसंदियूं आहिनि त भई काफ़ी अहिड़ा एक्टर आहिनि जिन्हनि जी लाइफ में छा थी रहियो आहे। सो इन जे करे ई मां इहो एंटरटेन करण जे लाइ ई मूं पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहियो हुयो। ऐं हुन में उर्दू ॻाल्हाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त जीअं तव्हांखे पाण खे बि ख़बर आहे त असांजा जेके परस्तार हूंदा आहिनि या असांजा जेके फैन्स हूंदा आहिनि या असांखे जेके प्यारु कंदड़ हूंदा आहिनि, असांजूं माइरूं भेनरूं दोस्त, उहे सभु हर ज़बान जा माण्हू हूंदा आहिनि। त इन जे करे उर्दू में व्लॉग्स ठाहिण जो मतिलबु इहो हूंदो आहे त हर को सम्झी सघे त मां छा चई रही आहियां। सो प्लीज़ इन शइ ते कॾहिं बि माइंड न कजो, छो त बेसिकली बीइंग ए सिंधी हुजण ते मूंखे फ़ख्रु आहे, छो जो मां सिंधी आहियां ऐं सिंध सां तालुक़ु रखां थी। मां बरोच आहियां, पाण मां बबर बरोच आहियां। सो इन जे करे घणनि माण्हुनि खे ख़बर न आहे त मुंहिंजी कास्ट कहिड़ी आहे, त इन जे करे अॼु मां इहो बि डिक्लेयर कयां त मां बेसिकली बरोच आहियां। बबर मुंहिंजो तालुक़ु टंडो मोहम्मद हैदराबाद सां आहे, पर मुंहिंजी पैदाइश हैदराबाद जी आहे। एक्चुअल मुंहिंजो ॻोठु जेको आहे टंडो मोहम्मद आहे। सो चवण जो मक़सदु इहो आहे, जेके बि मां व्लॉग्स ठाहियां थी या जेके बि मां तफ़रियूं करायां थी, तव्हांखे ॾेखारियां थी या जेको बि इंजॉय कयां थी, उहो तव्हां सां शेयर कयां थी। सो प्लीज़ इन शइ ते कॾहिं बि माना न, मूंखे अक्सर मैसेजनि में इहा ॻाल्हि ईंदी आहे त तव्हां सिंधी में ॻाल्हायो। सिंधी त मां आहियां न, ठीकु आहे। उर्दू असांजी क़ौमी ज़बान आहे, ठीकु आहे न। ऐं ॻाल्हाइण जो मक़सदु इहो आहे त हर को हुनखे सम्झी सघे। सो चवण जो मक़सदु इहो आहे त मुंहिंजा काफ़ी अहिड़ा दोस्त फ्रेंड्स, मुंहिंजा परस्तार इहे शयूं चवंदा आहिनि त भई जेको हीअं न। सो प्लीज़ इहे ॻाल्हियूं असां न करियूं त बहितर आहे, छो जो असांखे ख़बर आहे त असां सिंधी आहियूं ऐं असांखे पंहिंजे सिंध सां प्यारु आहे, सिंधी कल्चर सां प्यारु आहे, सिंधी शयुनि सां प्यारु आहे। तव्हां यकीन कयो, मां आहियां त एक्टर, पर मुंहिंजी नेचर जेका आहे उहा टोटली हिकिड़ी जेको छा चइजे, भले मां कहिड़ी बि ड्रेसिंग वेयर कंदी आहियां या मां खणी कुझु बि पायां थी या कुझु बि खायां थी, किथे बि घुमां थी, पर आहियां मां सिंधी। मूंखे पंहिंजे सिंध सां तमामु घणी मोहबत आहे, प्यारु आहे। ऐं तव्हांखे बि ज़ाहिर आहे, छो त जॾहिं सिंध जी ॻाल्हि अचे थी त असां मरण ऐं मराइण ते अची था वञूं, ठीकु आहे न। बाक़ी असांजो मुल्क आहे इहो पूरो, पाकिस्तान असांजो पंहिंजो मुल्क आहे। उन मुल्क जे लाइ असांखे ॿियनि जो बि ख़्यालु करणु घुरिजे। सो इन जे करे अॼु मुंहिंजो वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो हुयो त काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जिन्हनि खे इहे शयुनि जी ख़बर न हुई, मां उन्हनि सां शेयर करणु पई चाहियां। सो उमेदु आहे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी विया हूंदव ऐं इनशा ताला जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो, मां तव्हांजे लाइ सुठियूं सुठियूं वीडियोज़ ठाहींदी रहंदसि ऐं जिते जिते बि वेंदसि तव्हांखे ज़रूरु उते घुमाईंदसि, ताकी जीअं तव्हांखे बि ख़बर पए त दुनिया में छा छा थी रहियो आहे ऐं छा छा केॾी केॾी ख़ूबसूरती आहे हिन दुनिया में या असांजे पंहिंजे मुल्क में बि। सो बहरहाल पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं प्लीज़ ईअं ई जीअं सब्सक्राइब कंदा रहिया आहियो, लाइक कंदा रहिया आहियो, ऐं जेके बि मुंहिंजियूं ख़ामियूं हुजनि, मूंखे क्रिटिसाइज़ करिणो हुजे, ज़रूरु मूंखे कमेंट में कंदा कयो, छो त इंसान आहे ऐं इंसान ख़ता जो पुतलो आहे। ग़लती हर इंसान खां थींदी आहे। मैं बि तव्हांजे इन्हनि मैसेजनि जे ज़रिए मां काफ़ी शयूं पंहिंजियूं उहे दुरुस्त करे छॾियां ऐं उन्हनि ते अमल कयां। सो बहरहाल मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर करणु न विसारिजो। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। इनशाला नई वीडियो सां गॾु तव्हांजे साम्हूं ईंदसि कुझु न कुझु नई शइ खणी। तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।